साहिवाल साने जा ज़िम्मेवार केर आहिनि वाक़े जी जांच लाइ जोड़ियल JIT पंहिंजी रिपोर्ट 1 कलाक खां पोइ पेश कंदी। ज़रियनि जो चवणु आहे त JIT रिपोर्ट CTD जे मुखालफ़त में अचण ते IG पंजाब अमजद सलीमी समेत अहम ऑफिसरनि खे उहिदनि तां हटायो वेंदो। बहरिया टाउन कराची लाहौर और रावलपिंडी के मनसूबन लाइ 305 अरब रुपया ॾियण जी आछ करे छड़ी। सुप्रीम कोर्ट में बहरिया टाउन अमल दरामद केस की ॿुधणी दौरान बहरिया टाउन के वकील पेश थी पैसा ॾियण जी आछ कई। जस्टिस अजमत सईद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिते टमाटर विकिरो न पिया थियनि। अदालत बहरिया टाउन की मार्केटिंग कंपनी जे मालिक के ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। अटॉर्नी जनरल के भी केस में पेश थियण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन बनाने खिलाफ दरख्वास्त रद्द करे छड़ी। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला फैसलो बुधायो। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल पान जाली अकाउंट्स केस की निगरानी कंदो। जांच लाइ नेब जी कंबाइंड ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम जोड़न जो फैसलो। नेब रावलपिंडी जो DG इरफान नई मंगी CIT जो सरबराह हूंदो। तर्जुमान मौजब नेब जी गडियल टीम जांच मुकम्मल करे मामले के मंतकी अंजाम ताईं पहुंचाईंदी। सुप्रीम कोर्ट कराची में रिहायशी प्लॉट्स से शादी हॉल्स कमर्शियल सेंटर्स ऐं प्लाज़ा ठाहिण ते पाबंदी लगाए छड़ी। रिहायशी इलाइक़ा कमर्शियल तौर इस्तेमाल करण ते भी पाबंदी लागू। अदालत सिंध हुकूमत खां कराची जी 40 साल पुरानी हैसियत में बहाली बाबत तजवीज़ूं तलब कंदे 4 हफ़्तनि में समूरियूं गैर कानूनी अदावतूं हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त कराची जी हालत ॾिसी शर्म अची रहियो आहे। शहर खे नथा हलाए सघो त ॿुधाए छॾियो। सिटी फादर के कराची जी अलिफ बे जी भी खबर न आहे। सिंध हुकूमत के चवंदासीं त शहर ते टेक ओवर करे। मैं इस मुल्क को डूबते हुए देख रहा हूं तुम्हारी प्राइम मिनिस्टरशिप में और तुम्हारी हुकूमत में। इस मुल्क को प्लीज मैं आपकी मिन्नतें करता हूं, मैं आपकी मिन्नतें करता हूं। बैठे हुए ना बोले। देखें उसको भी एक कातिल करार देके तुमने सूली पे चढ़ाया था जो हमेशा के लिए जिंदा है। अब ये इस मुल्क का ख्याल करो, ये सूली पे चढ़ाना मारना मुड़ना छोड़ो, जो वोट मिले उसके लिए काम करो और इंशाल्लाह ताला हम तुमसे काम कराएंगे। सिंध हुकूमत वफाक से काम कराएगी। जबरदस्ती हम अपना हक लेके रहेंगे। सिंध जा हक़ घुरण ते नालो ECL में विधो वियो। वफ़ाक KCR बाबत लिखियल ख़त जो जवाब भी ॾिनो। कराची सर्कुलर रेलवे मंसूबे ते वफ़ाक रक़म ॾे, असां भी पंहिंजो हिस्सो ॾियण लाइ तयार आहियूं। वॾो वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबली में पॉलिसी ॾींदे जज़्बाती थी वियो। सिंध असेंबली स्टील मिल्स के रिटायर्ड मुलाज़मन के रहतू अदा करण बाबत ठहराव इत्तफ़ाक़ राय सां मंजूर करे वरितो। टंडो अलायार जी सरकारी अस्पताल में सहूलतुनि जी खोट बाबत PTI जो ठहराव रद्द थियण बाद अपोजिशन जो ऐवान अंदर एहतजाज। अपोजिशन लीडर फिरदौस जमीम नकवी चयो आहे त सिंध में फुरलुट जी बाज़ार गरम आहे। पापा पुफी ऐं पप्पू सभु जेल में वेंदा। नवाज शरीफ जी दिल जो साइज़ मामूल खां वधियल आहे ऐं शरियानियूं सोढ़ियूं थी वयूं आहिनि। थैलियम टेस्ट जी रिपोर्ट जल्द अची वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म खे लाहौर जी कोट लखपत जेल मां PIC आणे तिबी मुआइनो करायो वियो। मरियम नवाज़ चयो आहे त नवाज शरीफ जूं शुरूआती रिपोर्ट्स इत्मिनान जोगियूं न आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान ख़ुर्शीद शाह चयो आहे त साहिवाल वाक़े बाद PTI जे रवैये मां लॻे थो त खेनि न अहसास आहे न ई संजीदगी। इमरान ख़ान चयो आहे त खेनि निंड नथी अचे। 5 वज़ीरनि वरी प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त मारिजी वियल दहशतगर्द हुआ। मुनासिब इहो आहे त पार्लियामानी कमेटी जोड़ी वञे। नेब इंक्वायरीज़ खे सोने झिरकी समझो आहे। जांच में केतिरा ई साल गुज़री वञनि था पर का बि अॻ भराई नथी थिए। सिंध हाई कोर्ट सिंध जे आपाशी खाते में 7 अरब रुपयनि खां वधीक करप्शन बाबत रेफरेंस में चेयरमैन नेब खां रिपोर्ट तलब करे वरिती।
चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त नेब जे जांच ऑफिसर ऐं प्रोसिक्यूशन जी कारकर्दगी इंतिहाई नाक़िस आहे। चेयरमैन नेब पाण मामले खे ॾिसी 26 फरवरी ताईं रिपोर्ट पेश करे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में चीनी कौंसल खाने हमले केस में गिरफ्तार 2 जवाबदारनि खे वधीक 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते सीटीडी हवाले करे छॾियो। सीटीडी अदालत खे ॿुधायो त जवाबदार लतीफ़ ऐं आरिफ दहशतगर्दनि खे हथियार फराहम करण जो एतराफ़ कयो आहे। लियारी गैंग वॉर जे मुख्य किरदार उज़ैर बलोच ख़िलाफ़ केस फ़ौजी अदालत में हली रहियो आहे। आर्मी कोर्ट जो कानून ठहिण खां पोइ हाई कोर्ट हुकुम जारी नथी करे सघे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। उज़ैर बलोच जी अमड़ पारां इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते पुट सां मुलाक़ात कराइण जी दरख़्वास्त अदालत वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। ॿुधणी 11 फरवरी ते ॿीहर थींदी। मरी ऐं गिलगित बल्तिस्तान समेत मुल्क जे जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। पाक फ़ौज रोड रस्ता बंदि थियण सबबि तौहीदाबाद ऐं नथिया गली में फाथल सियाहनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाए छॾियो। ISPR चयो आहे त सियाहनि मीडिया ज़रिए मदद तलब कई। खेनि मरी ऐं कालाबाग पहुचायो वियो आहे। इस वक्त टोटल 25 बॉडीज निकाली है हमने। 23 इस बस में से निकाली है जो मुसाफिर थे, क्रेन आ रही है और 2 जो है वो ट्रक से निकली है बॉडी। क्रेन आ रही है। हब भरसा मुसाफिर कोच ऐं ट्रक में टक्कर सबबि फौत थी वियल मुसाफ़िरनि जो अंग वधी 27 थी वियो। DC लसवेला मूजिब ज़ख़्मी थियल 8 ॼणनि मां वधीक 2 ॼणा फौत थी विया। हादसे जो शिकार मुसाफ़िर कोच पंजगूर खां कराची वञी रही हुई। वाक़े जो केस हब थाणे ते दाख़िल कयो वियो। सखर जी इलेक्शन ट्रिब्यूनल PPMPA मुमताज़ जखरानी जी कामयाबी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। PS 21 घोटकी ते PPMPA राजा खान महर जी कामयाबी ख़िलाफ़ MMA जे हारायल उम्मीदवार सैफुल्ला धारेजो जी दरख़्वास्त जी ॿुधणी 13 फरवरी ताईं मुलतवी। मदेजी में 4 वरियनि जी न्याणी मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण सबबि फ़ौत। वारसनि जे एहतजाज खां पोइ पुलिस डिस्पेंसर खे हिरासत में वठी छॾियो। लाड़काने जी शेख ज़ैद चिल्ड्रन अस्पताल में मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण सबबि 6 महीननि जो ॿारड़ो फ़ौत। वारसनि पारां अस्पताल ॿाहिरां धरणो हयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े सबबि ट्रैफ़िक जी रवानी सख़्त मुतासिर। ड्रखण भरिया सिटी ऐं मीरपुर साकरो वेझो धारदार रोड हादिसनि जे नतीजे में 2 ॼणा फ़ौत ऐं 11 ज़ख़्मी। कोहीड़े सबबि ड्राइवर्स खे एहतियात सां गाॾियूं हलाइण ऐं फोग लाइट्स इस्तेमाल करण जी हिदायत। पंज मैचिस ते बदल वनडे सीरीज़ जी ॿी मैच में ॾखण अफ्रीका जो पाकिस्तान ख़िलाफ़ टास खटे फील्डिंग जो फ़ैसिलो। क़ौमी टीम सीरीज़ में लाॻीतो ॿी कामयाबी मारण लाइ पुरज़म। ICC टेस्ट ऐं वनडे टीम्स जो ऐलान करे छॾियो। ॿिन्ही टीम्स जी कप्तानी भारत जो विराट कोहली कंदो। वनडे टीम में को बि पाकिस्तानी जाइ ठाहे न सघियो। टेस्ट टीम में फास्ट बॉलर मोहम्मद अब्बास शामिल। भारतीय फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह वनडे तोड़े टेस्ट टीम में जाइ ठाहे वरिती। बरतानवी वज़ीर आज़म थेरेसा मे यूरोपीय यूनियन खां बरतानिया जी अलहदगी वारे मुआहिदे ब्रेक्ज़िट डील ते ॿीहर रेफरेंडम जो मुतालबो कंदे प्लान B पेश करे छॾियो। पार्लियामेंट में ईंदड़ हफ़्ते 19 जनवरी ते वोटिंग कई वेंदी। वज़ीर आज़म ब्रेक्ज़िट खां पोइ बरतानिया में रिहाइश अख़्तियार कंदड़ यूरोपीय शहरनि लाइ मुक़ररु कयल 65 पाउंड फीस ख़त्म करे छॾी। मुख़ालिफ़ धुर पारां नई रिथ पार्लियामेंट में जमा कराई वई। रूस ऐं क्रीमिया जी सरहद वेझो 2 कार्गो जहाज़नि में टक्कर थियण खां पोइ बाहि लॻी वई। 14 ॼणा सड़ी फ़ौत, 5 गुम थी विया। Democrats smeared him. Slavery, genocide, and war! Donald
Trump wins the presidency. So help me God. They say he's a racist This was a white lash. and a fascist. ऐं ज़रूरी नाहे त अवॉर्ड रुगो बहितरीन फिल्म खे ई मिले, ख़राब फिल्म बि अवॉर्ड माणे सघे थी ऐं ख़राब अदाकारी ते बि अवॉर्ड मिली सघे थो। ख़राब फिल्मुनि जे 39 सालाने मज़ाहिया रेज़ी अवॉर्ड्स लाइ अमरीकी सदर ट्रंप ऐं संदसि घरवारी मलानिया ट्रंप बि नामज़द। ॿिन्ही खे फिल्म डेथ ऑफ नेशन ऐं फ़ारेनहाइट 9/11 में अदाकारी करण ते नामज़द कयो वियो। हॉलीवुड अदाकार जॉन ऐं शर्लॉक बि रेज़ी लाइ नामज़द। तक़रीब 23 फरवरी ते थींदी।